बैक्टीरिया बैक्टीरिया जी डॉक्टर साहब जी। कितना मरे हो ये तो? अरे डॉक्टर साहब लेडीज रे पास में 11 लोगों पे सफाई वे के हुक्म किया था। मैं जा रहा हूँ वो तो 11 लोगों पे सफाई वे के ये जा रहा है तने रोजी में बरकत कौन दी बने बागा 11 वाला राशन दो कर अलेना तोरो मुके मथे में तोरो तेल खण करी मालिश कर आम जदी कनन में इंफ्रीमेंट भी लगाया पंहिंजो जेको आहे थोरो हिकिड़ो शाका फिल्म वारो को गानो बानो ॿुधा इहो पंहिंजो माना जेको आहे तो बाबा इहो ॾिस मूंखे डिस्टर्ब केर न करे ठीकु आहे न ऐं ॿ मिंट हिकिड़ो गानो पियो ॿुधा इहो कहिड़ा छोरा जी डॉक्टर साहब गानो पियो ॿुधा ठीकु आहे ऐं थोरो फुलनि खे आर्ट ॿुधे छॾे ॿाहिरि बाबा जोर ले बच्चा थोड़ा आराम से हाथ कमजोर है मुझे हम बने तुम बने कुलूजे के लिए डॉक्टर कम केरी में सिखारे गोदे मोनो मरीज ने छोटो केरी में इसको तो अत करामती है बैक्टीरिया भला तो जोर दी वाह भाई वाह 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 बाबा हेरे के जोर दी अरे 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 मार 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 अरे मारे वियो अरे डॉक्टर उठी मरीज आयो थी मरीज अरे बाबा ये केड़ो मरीज है लेडीज के पासा गिड़ी आया रे मार 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 अस्सलाम वालेकुम बाबा ये तू डॉक्टर साहब एकड़ो मिनट मानू वही मशहूर अच्छा ये लेडी दारे पासा तंग गिड़ी आया देखते जा इनकी हाथ बताण इनकी हालत ॾिस नी बाबो नशो वशो तो कौन करे आया को हीरो जो बाबा डॉक्टर साहब पबजी यो मरीज है हां पबजी यो अरे अरे मार अरे तो ओहो बस मारे वियो यार अरे बैक्टीरिया इनके हाणे एकड़ो बा थकणी छोरो होश में अचे तवाजन में सफा करे बुधा डॉक्टर के केरो मर एकड़ो में बुधा डॉक्टर के डॉक्टर साहब पबजी नथी छॾजे डॉक्टर साहब अरे बाबा भी तुंजी पंजी धड़कन तो चेक करी छोकरे जी बाबा इनका फ्रिज एकड़ो में अर्जले डॉक्टर के अरे भेजो नी बाबा सागण करो हेडो सागण ओ छा थियो डॉक्टर हां सागण बाबा हां बाबा ये अजीब किस्म जो मरीज है बाबा इनकी धड़कन में धक धक जी बजाई उनको पबजी भी करे इनकी धड़कन अजीब किस्म जो मानू है मतलब थियो छा है इन जो मतलब तो तुझी दिल के जूता हणना पवंदा तुझी दिल फिरार जेको है जो खैर असा के दिसणो पवंदो बाबा पंहिंजो नस चेक कराए ओ इनजी नस बि अजीबो ग़रीब हरकतूं पई करे इन जो मतलब त तुंहिंजी नसुनि खे बि पादर हणना पवंदा बाबा को ये जो छॾे छो न थोड़ी इहा गेम छा बस नथो छॾे सघां डॉक्टर साहब ऐं मूंखे दवा ॾियो जंहिंसां छॾे सघां बाबा छॾी या गेम छा आहे नशो आहे न छॾ ईअं कोन छॾबी दवा बवा सर आउं थोड़ा चंबो हणंदो थी चेल ची बी थी वेंदी तो चंबो मोत अणबो चेल जी बींदी थींदी एतिरा टाइम गॾु गुज़ारंदी बाबा असांजो हथ करामती आहे बच्चा ओ करा काल असां नबू खे चमाट वाए कढी चमाट उनके मुंह ते लॻी पर दिल उनजी छाती मां ॿाहिरि निकिरी भॼी वई डॉक्टर साहब मूंखे दवा ॾियो बस जल्दी करियो मूंखे गेम कुॾणी आहे जल्दी करियो हा एक किस्म जो माण्हू दवा जो गेम कुॾणी आहे दवा वठण में बि गेम छो कुॾंदे तूं बस छॾे नथो सघां इन करे त वठण आयो आहियां तव्हां वटि ॻाल्हि ॿुध मूं चरसी ॾिठा अंगोरा ॾिठा अफीमी ॾिठा ही पबजी कहिड़ो नशो आहे चस खां पोइ नशो आहे छा बेटा नशनि जो पीए छा आहे डॉक्टर साहब दवा ॾे मूंखे बस मूंखे गेम रहणी आहे जल्दी कर दवा ॾे डॉक्टर साहब हाँ बच्चा फिकर न कर यो बैक्टीरिया यो मिर्गी जे मरीज वारो जो फुड़ो आहे न इहो हिकिड़ो खणी अच इहो त अॼु कोई मुकमल तौर ते सिहतयाब थी वेंदो ऐं माना
बहितरीन नमूने होश में बि अची वेंदो। એ ડ્રોપ તને જો ચયો डॉक्टर साहब आऊं तो पबजी जो मरीज आहियां पोइ मूंखे मिर्गीअ थोड़ा छो पिया ॾियो मां बाबा ये थोड़ो मिर्गी जो आहे पर इंसां ख़त्म तुंहिंजी पबजी थींदी। अच्छा। असांजी दवाउनि में कुझु अजीबो ग़रीब क़िस्म जो असुर रसूख आहे। हाँ। बसि ॾींहं में 3 टाइम 3 फुड़ा ज़मीन ते हारे छॾिजी, इंशाल्लाह तूं मुकमल तौर ते सिहतयाब थी वेंदी। पोइ हारे छॾींदो त मूं ते असर की कंदी? बाबा चवां पियो न करामती दवा आहे असांजी, तूं हारींदे ज़मीन ते सिहतयाब तूं थी वेंदे। अच्छा तो ये घणे जी आहे? बैक्टीरिया के पंजी घणे जी आहे? 70 रुपया। बस 70 रुपया दवा, हाँ। 70 रुपया असांजी फीस बैक्टीरिया के ॾियो ऐं इंशाल्लाह तव्हां मैं 150 रुपया ॾियां? हा सही आहे? हा महिरबानी। मोबाइल ते ॾियो मुंहिंजो भला मूंखे गेम कुॾणी आहे। महिरबानी।